अस्सलाम वालेकुम सिंध वासियों सभिनी दोस्तन के अज़ीज़ कमरानी जी तरफ़ां सलाम पेश। जिथे भी जो खुश हो जो आबाद हो जो शाद हो जो सुखिया हो जो जीअं त सुणा साईं सब का पहिरियां अज़ीज़ कमरानी टीवी के सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो। सुणा साईं अॼु असां सेवन जे इलाइक़े में आहियूं ऐं उते हिकु नंढड़ो मेलो आहे। उन मेले में असां आया आहियूं ऐं हिन मेले में सब खां वधीक तव्हां दोस्तनि खे हिकु अहिड़ो प्रोग्राम ॾेखारींदासीं जो तव्हां दोस्तनि जी दिलि ख़ुशि थी वेंदी। सिंध जी हिकु सखाफ़त आहे, सिंध जी मल जेका तव्हां दोस्तनि खे ॾेखारींदासीं त हू मल पलवान कीअं था हिक ॿिए सां विढ़नि ऐं कीअं था हिक ॿिए खे धकु ॾियनि। अचो त इहा हली मल ॾिसूं।
रामपुरा के बोलेगा अदालत का भी हो गया अच्छा लोग कमी बार करो भैया बासन हो गया अच्छा तगड़ खुल खुल हो गया ये हो गया तो खाने दे कौन शायद लगा हो गया अभी तालब कर दो अभी तालब कर दो आज हमारा हम हमारा अच्छा बाबा है भैया चल तेरे में बच के बाबा खुदा खुदा आज साफ खाने दो अगर खत्म करना है अदालत तो मशाकी फसले ये तो मशाकी तारा हाजी को जबारी और तारा गुरुसम चंद्र हैरान में काबिल प्राप्तरान सोच जरूरी या इंसान क्या मसला अब तो पता थी मसल का सुपान दे आता रबों से मातूल नाम को पहले नजर से रामपुरा करते बसोर का सफर करने शहर बवाजी जाति के शहर जाने थे पूरा तरह शहर जमाने में मशाकी 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 क्या है सदा दीदी खेती है संदर्भ में बोला सदा दीदी हटा दे अदालत में मलन जमान में मलन में खत्म कर मल तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं मां पंहिंजे दोस्तनि खे संधवासनि खे ऐं स्टेज ड्रामा टीवी ड्रामा उन्हनि जी शूट ॾिसंदड़ जेके बि आहिनि जेके उनखे पसंदि कनि था मां उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त अहिड़ा कई प्रोग्राम मां पंहिंजे चैनल ते खणी ईंदुसि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां दोस्तनि खे इहो अर्ज़ु आहे त मुंहिंजे चैनल अज़ीज़ कमरानी टीवी खे सब्सक्राइब कयो लाइक कयो ऐं तव्हां मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई कयो त जीअं मां अहिड़ा खोड़सड़ा प्रोग्राम तव्हांखे ॾेखारे सघां वधीक तव्हां दोस्तनि खे इहो बि अर्ज़ु आहे सदाईं शाद हुजो आबाद हुजो सदाईं खिलंदा रहो मुस्कुराईंदा रहो।